आम चूंडुनि लाइ शेड्यूल जारी करे छॾियो। चूंडूं 8 फरवरी 2024 ते थींदियूं। उम्मीदवार 20 खां 22 डिसंबर ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। उम्मीदवारनि जी लिस्ट 23 डिसंबर ते जारी कई वेंदी। 24 खां 30 डिसंबर ताईं कागज़नि जी छंड-छाण थींदी। 3 जनवरी ताईं अपील दाख़िल करे सघिजे थी। 11 जनवरी ते उम्मीदवारनि जी क़तई लिस्ट जारी थींदी। 13 जनवरी ते उम्मीदवार जा चूंड निशान जारी कया वेंदा। 15 जनवरी ताईं नज़रसानी लिस्ट जारी कई वेंदी। अवाम लाइ ख़ुशख़बरी। पेट्रोल 14 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल 13.5 रुपया फ़ी लीटर सस्ता थी विया। गासलेट 10 रुपया 14 पैसा ऐं लाइट डीज़ल में 11 रुपया 29 पैसा फ़ी लीटर लाथ कई वई। नवां अघ लागू। नाणे वारी वज़ारत अघनि में घटिताई जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल कंदे 8 फरवरी ते आम चूंडूं यकीनी बणाइण इलेक्शन कमीशन खे शेड्यूल जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट लाहौर हाई कोर्ट खे डीआरओज़ ऐं आरओज़ बाबति वधीक कार्रवाई खां बि रोके छॾियो। हुकुमनामो मुअत्तल। लाहौर हाई कोर्ट तरफ़ां डीआरओज़ ऐं आरओज़ जी मुक़ररी रोकण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच हंगामी कार्रवाई कई। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त जमहूरियत खे पटड़ीअ तां लाहिण ऐं अदालती हुकुम जी भञकड़ी जी कोशिश आहे। 8 फरवरी ते इलेक्शन पत्थर ते लकीर आहे। लाहौर हाई कोर्ट जे जज तौहीन अदालत कई। अदालत पंजाब सां गॾु समूरे मुल्क जूं चूंडूं रोके छॾियूं आहिनि, छो न दरख़्वास्त ॾींदड़ उमिर न्याज़ी खे तौहीन अदालत जो नोटिस जारी कयो वञे। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि जो शेड्यूल जारी छो नाहे कयो? आम चूंडुनि जे शेड्यूल जो डीआरओज़ ऐं आरओज़ जी ट्रेनिंग सां कहिड़ो तालुक़? मतिलब त इलेक्शन कमीशन बि कानून जी भञकड़ी करे रही आहे। सुप्रीम कोर्ट जस्टिस शौकत सिद्दीकी बरतरफ़ी केस में अॻूणे लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे नोटिस जारी करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस अनवर कांसी, अरबाब आरिफ, इरफान रामी खां बि जवाब तलब। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त शौकत अज़ीज़ खे इल्ज़ामनि ते ॿधल तक़रीर जी बुनियाद ते बरतरफ़ कयो वियो। शौकत सिद्दीकी जेके संगीन इल्ज़ाम हया उन्हनि जो नतीजो बि संगीन हूंदो। सोचे ॿुधायो त छा तव्हांजा इल्ज़ाम दुरुस्त आहिनि? आइन जी भञकड़ी कंदड़ पाण ॼार में फासी रहिया आहिनि। इदारे शायदि पंहिंजी मर्ज़ी जा नतीजा हासिल करण जी कोशिश कई। हिकु उम्मीदवार खे पंहिंजे मनपसंद उम्मीदवार जी कामयाबी लाइ पासे ते कयो वेंदो आहे। शौकत अज़ीज़ सभ खां वधीक नालो फैज़ हमीद जो खंयो आहे। फैज़ हमीद खे ॿुधण खां सवाइ को फ़ैसिलो न कयो वेंदो। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। निगरान वज़ीर आज़म इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। सरफराज़ बुगटी जी मुस्लिम लीग नून में शमूलियत जो इम्कान। टांग में पुलिस लाइन ते दहशतगर्दनि जे हमले में 3 पुलिस एहलकार शहीद, 5 दहशतगर्द बि मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त टांग में दहशतगर्दनि पुलिस लाइन ते हमले में 3 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि। जवाबी कार्रवाई में 5 दहशतगर्द बि मारिजी विया आहिनि। अमरीका ऐं पाकिस्तान तरफ़ां गॾियल दिफ़ाई मक़सद हासिल करण लाइ कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जूं अमरीकी सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं। ॿितरफ़नि लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं। परडे॒ में आबाद पाकिस्तानियुनि खे मुल्क में सीड़पकारी जी दावत। संदसि चवणु आहे त अमरीका पाकिस्तान लाइ सभ खां वॾो एक्सपोर्ट मार्केट आहे। पाकिस्तान में समुंड पार पाकिस्तानियुनि खे इज़त जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। वीज़ा में रंडक, ख़ासि स्क्रीनिंग ऐं ॿिया गुमराह कंदड़ अफ़वाह बेबुनियाद आहिनि। गज़ा में इसराइली फ़ौज ऐं हमास विड़हाकनि में खूनी वेड़। इसराइली फ़ौजी बमबारी में 24 कलाकनि दौरान वधीक 179 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौजी इमारतुनि, मस्जिदुनि ऐं पनाहगीर कैंपुनि ते बमबारी। रफ़ा में बमबारी दौरान 20 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनी जो अंग 18,787 खां वधी वियो। 5,897 फ़लस्तीनी ज़ख़्मी।
निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर भाण जी शफ़ाफ़ विर्छ यकीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। कमिश्नरनि खे बदउनवानी में मुलविस अफ़सरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जो चवणु आहे त सिंध में भाण जी मुंसिफ़ाणी विर्छ जा ख़दशा रोज़ाने छो वधी रहिया आहिनि। भाण जे ज़ख़ीरे या वरी सरकारी अघ खां वधीक विकिरे खे फ़ौरी तौरु रोकियो वञे। कश्मीर थाणे जी हद मां अगवा थियल नौजवान अबू बकर थहीम बाज़ियाब थी घर पहुची वियो। पुलिस तरफ़ां मुग़वी खे कचे में मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा।